ॿी अहम ख़बर अवां ताईं पहुचाईंदा हलूं त सिंध में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगार तोड़े शहरी सरापा एहतजाज आहिनि। लाड़काणे वेझो हीरावाह में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि पारां एहतजाज कयो वियो आहे। वाक़िया अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। पाणी न हुअण सबबि ज़मीनूं बंजर बणिजी वियूं आहिनि ऐं फसल सुकी रहियो आहे। इहो चवणु आहे आबादगारनि जो। ब्रेकिंग न्यूज़ आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं त सिंध में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगार तोड़े शहरी सरापा एहतजाज बणियल आहिनि। लाड़काणे वेझो हीरावाह में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगार सरापा एहतजाज बणियल आहिनि। आबादगारनि जो चवणु आहे त पाणी न हुअण सबबि ज़मीनूं सुकी बंजर बणिजी वियूं आहिनि ऐं फसल भी सुकी रहियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं लाड़काणे मां रशीद समो खां। जी रशीद, अपडेट कजो। जी बिल्कुल, लाड़काणे वेझो हीरावाह में ज़रई पानी की खोट खिलाफ़ ॻोठ पलियो गोपांग फतेहपुर ऐं ॻोठाणनि जे आबादगारनि प्रेस क्लब जे आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे ऐं सख़्तु नारेबाज़ी कई आहे। उन मौक़े ते आबादगार जेके आहिनि उन्हनि में गुलाम असगर गोपांग ऐं गुल कोराई इजाज़ गोपांग ऐं ॿियनि जो चवणु हो त लाड़काणे तालुके जे हीरावाह में मुसलसल पाणीअ जी खोट करे जेको ॿिज आहे उहो सड़ी रहियो आहे ऐं उन सां जेको आहे असांखे करोड़नि रुपयनि जो नुक़सानु थी रहियो आहे। उन्हनि जो वधीक चवणु आहे त ज़मीनुनि ते जेको आहे जेको ॿिज ऐं भाण ते लख रुपया असां ख़र्च कया आहे, पर अफ़सोस जो हिन वक़्त ताईं जेका आहे पाणी न आहे पहुतो ऐं हिननि जो वधीक चवणो त ज़रई पाणीअ जी खोट लाइ असां आपाशी खाते जे अमलदारनि समेत लाॻापियल SDOs ऐं जेके ॿिया दारोगा आहिनि उन्हनि खे शिकायतूं पयूं आहिनि, पर हिन वक़्त ताईं मुसलसल ओरगो कूड़ा असांखे दिलासा ॾेई रहिया आहिनि। उन्हनि जो वधीक चवणु आहे त जेकॾहिं पाणी ज़रई पाणी न ॾिनो वियो त असांजा घर भाती जेके आहे उहे बुख ऐं बटालीअ जे वर चढ़ी विया आहिनि ऐं असां जेको आहे तमामु घणा सख़्तु परेशान आहियूं। हिननि आबादगारनि जो वधीक चवणो त जेको पाणी आहे उहा खोट ख़तमु करे असांखे पाणी जेको आहे उहो ॾिनो वञे त जीअं जेकॾहिं न ॾिनो वियो त जेकी एहतजाज जी जेकी तहरीक आहे उहा वधाई वेंदी। जी ठीकु आहे रशीद, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।